सफेद बकरी कारे वई मांजी हे हराम खोर निंड्रा कंदो पियो आई। अरे फुदना निंड्रा कंदो पियो मांजी बकरी गुम थी वई कारे वई बकरी मांजी। सेठ मोगा अच्छी बकरी ते काथे हुंदी बियो काडे वेंदी गोलांस तो मां वारो कर जल्दी बकरी गोल हणे ते छो वेठो आ पेट आए। 40,000 जी मांजी बकरी हुई जे कदे या बकरी ना मिली ना इन हराम खोर के न छडींदुम गील एड़ी कंदो मास जे कुत्तन सा खाराइंदो सांस। हां इते भी कोने होडे दिसांस तो इदी भी कोने लगे तो नलके रे पासे हुंदी नलके ते वञा तो। अरे बा एडे कोने हाने तो सेठ मोगो सा छईदो ही कोन। हाँ लगे तो ये जगी झाड़ी बिठी है ना रसो छुड़ा करे एडी वई होंदी बस एडी वणी करे पकड़े बख जांस आज खणी चांस। आ बकरी आ इते बकरी कोने लगे तो सेठ मोगो जान को चाहिए तो माजी आज मां जंगा बा भाई चाहिए तो चंगो कंदो पूरे घर में गोले लाथिया बकरी बकरी कोने लदी। हाँ गेट भी खुलियो पियो आ लगे तो बाहर वही होंदी पक पाड़िया नु पुछां तो कंग मत लबी वणी दे। चाचा कमांडो जी जी एक गाल पुछां सचे से बुधन्या बुधाय यार सेठ मोगे जी बकरी गुम थी वई आ ता का ॾिठी आ बकरी हाँ न बाबा सन ॾिठी आ अच्छी बकरी हुंदे या ॾिठी आ ॿुधायो काथे ना सन ॾिठी न पोइ ॾिठी से तो पोइ ॿुधाईंदासीं तोखे। ठीक आ मां पूरो घर लताड़ियो आ गोलियो मांस ऐं पाड़िया नु पुछिया मां तुजी बकरी काथे कोने मिली। इन जो मतलब तो सफेद बकरी चोरी थी वई आ। बकरी सफेद चोरी ना थे आ फुदना तू हिता गुम थी वने हा तो मांजे घर जो खर्चो पानी बची पवे हा तारो कर निकल। हल तू मोगे सेठ ॾे हली करे बकरी जे लाइ पुछूं था हली उनजी चोरी थी वई बकरी हल त हली पुछी चऊंसि। जी बाबा तो जी मर्जी। अस्सलाम वालेकुम सेठ मोगा। वालेकुम सलाम वेहो वेहो असां ॿुधो आ तुंहिंजो सफेद बकरो गुम थी वियो आ। बकरो गुम न थियो सफेद बकरी गुम थी वई आ बकरी हुई भी 40,000 जी। असां के वडो दुख थिया तो जी बकरी गुम थी विया इन सदमे में बाबा के बादी थियन निंड न कई तस। हराम खोर सफेद बकरी तो आज गुम थी वई आ तुम्हारे बाबा के बिन रातन का निंड ना आई आ लगे तो ते इनमें का खराबी आ वठी वनेस का सुठे हकीम का इलाज करायस। सेठ मोगा तुझी मेहमान नवाजी जा वॾा ई पूरे पाड़े में चर्चा आहिनि कुछ असां खे भी त खराए पिया आहे न निभागा बीमार लगो पिया हूं ता खाधे पीते में छाजो बीमार कुछ खराए पिया तुझे ओताक ते आया आहियूं। अरे फुदना वारो कर मेहमानन जे लाए खाधे पीते जो बंदोबस्त कर। तुझी मेहमान नवाजी जी वॾी मेहरबानी अल्लाह कंदो तुझी बकरी लभी वेंदी। बाबा हल कई बे पाड़े जो सूर वंडू वाली ठीक आ। अरे लंबू बर्तन खान 40,000 जी बकरी हुई 40,000 खाधे पीते में खर्च थी वियो आ। माके अफसोस हो तव्हांजी बकरी गुम थी वई आहे ॾाढो दुख थियो माके। अच्छा तोखे भी अफसोस थियो आ। हाणे बकरी जे गम में कुछ ख़यार कुछ प्यार भुख लई आहे ॾाढी। अरे फुदना वारो कर मेहमान जे लाए खाधे पीते जो बंदोबस्त कर। आयुम सेठ मोगा मेहमान आयो ठन सुबह को वठी असा भूख मरूं ता इन रोगा मेहमान खाऊं असा न खाऊं। माके देर थी थे तकर करो। अरे फुदना आयुम सेठ मोगा आया सही आया हे आवड़ो। मोगो साहब तव्हांजी मेहरबानी हाणे माके देर थींदी पई आहे हाणे माके इजाज़त ॾियो मां वञा अल्लाह कंदो तुंहिंजी बकरी लभी पवंदी। ठीक आहे मेहरबानी बा मेहरबानी ठीक आहे मेहरबानी। अरे छोरा था खान 40,000 जी बकरी हुई 10,000 मथे लगी है खाधे पीते में हाणे छा कयां मोगा शैतानी खोपड़ी घुमा आइडियो अची वियो फुदना हेॾे आ मस्जिद में ऐलान करा। केड़ो ऐलान कराया साईं।
ऐलान करा त मोगे जी बकरी मोगे खे वापस मिली वई आहे। मोगे खे पुछण जे लाइ, गम वंडण जे लाइ हिते कोई न अचे। मुबारक हुजे। छा जी? ये सेठ बोगे जी बकरी लिबी वई आहे। निभागा हेॾो सारो स्पीकरनि में ऐलान हुयो तो कन बंद हुया। चंडी गेम मां खेॾो बीठो मां ख़बर ई न आहे। हल हाणे हली था सेठ बोगे वटि कुझु खाई पी बि अचूं ऐं मुबारक ॾेई अचूं। हलो हलो। चङो थियो जे स्पीकर में ऐलान कराए छॾियुमि। हाणे बकरी जी पुछा करण मूंॾे महिमान कोई न ईंदो। सेठ बोगा मुबारक हुजे। बकरी तोखे पंहिंजी मिली वई। इन खुशी में असांखे हाणे सुठी का मिठाई खारा। बकरी मां जी चोरी थी वई तॾहिं बि हे हराम खोर खाधो पीतो खाई आहे। हाणे बकरी मां जी मिली वई तॾहिं बि हे हराम खोर मिठाई था खावनि। इन्हनि खे चङड़ी सुठी मिठाई खारायां थो। अड़े लंबू, महिमाननि जे लाइ मिठाई खणी आ। मोगे जी मार, खबर न चाल।